नाज़रीन, सिंध सरकार तरफ़ां कोरोना वबा जे वधंदड़ लहर सबब हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 278 उर्स जूं तक़रीबूं मुलतवी करण वारे ऐलान बैदि भिटशाह जे शहरियुनि, दुकानदारनि, वापारियुनि ऐं ज़ाइरीन तरफ़ां ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करियो आहे मुस्तक़ीम समूह। सिंध सरकार तरफ़ां शहरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मेलो कोरोना वबा जी वधंदड़ लहर सबब मुलतवी करण वारे ऐलान बैदि भिटाई जे अक़ीदतमंदनि, ज़ाइरीन, शहरियुनि ऐं दुकानदारनि में मायूसी पखिड़िजी वई आहे। उन हवाले सां भिटशाह जे शहरियुनि, दुकानदारनि, वापारियुनि ऐं ज़ाइरीन तरफ़ां हज़रत शाह अब्दुल भिटाई जो मेलो SOPs तहत कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। भिटशाह जे शहरियुनि, दुकानदारनि ऐं ज़ाइरीन जो चवणु आहे त भिटाई जो मेलो न थियण सबब संदनि कारोबार में तमामु घणो माली नुक़सानु थींदो ऐं ज़ाइरीन जी दिल आज़ारी पिणु थींदी। दुकानदार ऐं भिटशाह जा रहवासी पर साल खां वठी हिन साल भिटशाह जो मेलो न लॻण जे करे तमामु घणो ॾुख थियो आहे असांखे। त इन असांजी ज़िंदगीअ में इन खां पहिरीं कॾहिं बि ईअं कोन थियो आहे जो भिटशाह जो मेलो न थियो हुजे। असांजे भिटशाह सिंध खां तमामु परे परे खां ज़ाइरीन हिते ईंदा आहिनि, दुकानदार ईंदा आहिनि जेके तमामु घणो मायूस थी मोटी वेंदा आहिनि दरगाह खां। हिन साल असां चाहियूं था त भिटशाह जो मेलो SOPs तहत थियणु खपे। असां सिंध गवर्नमेंट खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त भिटाई जो मेलो SOPs जे तहत लॻायो वञे। इन सां भिटशाह जे रहवासियुनि खे, भिटशाह जे मक़ामी माण्हुनि, भिटशाह जे कारोबारी माण्हुनि खे इंतिहाई नुक़सानु थी रहियो आहे ऐं जेके ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंद अचनि था उन्हनि खे लठियूं हणी वापसी कयो थो वञे। असां गवर्नमेंट ऑफ सिंध खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त भिटाई जो मेलो SOPs तहत लॻायो वञे। किथां किथां जा वीचारा पांधेड़ा अचनि था, सिक में मेलो थियणु खपे। असीं जलसा थींदा पिया, जलसनि में किरोना कोन्हे, किरोना आहे बसि दरगाहनि में। असीं वरी बि गुज़ार कंदा मुरादी शाह खे त मेलो थिए लतीफ़ साईं सुहिणे जो। 2 साल थिया आहिनि मेलो कोन थियो आहे। पांधेड़ा आसरनि में वेठा आहिनि त मेलो थिए सरकार जो त असीं हिते अचूं, ज़ियारतूं कयूं। हिते माण्हुनि खे शफ़ाऊं मिलंदियूं आहिनि, हिते बीमारी कोन थी मिले, हिते शफ़ा मिलंदी आहे। शफ़ा जो दर आहे। इंतिहाई जेको असो असांखे ॾुख पहुतो आहे जो ॿियो दफ़ो सरकार मुर्शद लतीफ़ जो जेको असो उर्स मनसूख़ कयो वियो आहे, जिन जो सरकारी तक़रीबूं बि आहिनि, तक़रीबन जेके आहिनि मनसूख़ कयूं वियूं आहिनि। जेके असांखे ॾाढो ॾुख पहुतो आहे। असां दिली तौर ते ऐं पंहिंजो जेके फ़ुक़रा जमात ऐं साईं जे तरफ़ां जेको सो इहो अर्ज़ु था करियूं त किरोना सबबु जेको इहो मुलतवी कयो आहे उस उनखे जेको असो दोबारा जेको असो नज़रसानी कई। पंहिंजे शहरियुनि, दुकानदारनि, वापारियुनि ऐं ज़ाइरीन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब खां मुतालबो कंदे चयो आहे त SOPs तहत भिटाई सरकार जो मेलो कराए ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंदनि जूं दिली ख़्वाहिशूं पूरियूं कयूं वञनि ऐं गॾोगॾु वापारियुनि ऐं दुकानदारनि जूं माली परेशानियूं बि ख़तमु कयूं वञनि। मुस्तक़ीम समूह सां गॾु कैमरामैन अख़्तियार अली, आवाज़ न्यूज़, भिटशाह।